5 रुपए हिकिड़ो ढिंगलो बि खिसे में कोन्हे। सिगरेट जी ॿाड़ लॻी अथमि, किथां सिगरेट वठां, केॾां वञां? मवाली माण्हू मोला तौर ते खज़ाने का खोट कोन्हे। 5 रुपए ढिंगले जो सवाल आहे। मवाली आहियां, सिगरेट जी ॿाड़ लॻी अथमि, वधीक कोन्ह घुरां मोला, बस न अच्छे पट में हिकिड़ो 5 रुपए ढिंगलो थो घुरां। मोला तोखां सोन जी देग कोन थो घुरां। 5 रुपए ढिंगले जो सवाल आहे मोला, 5 रुपए जी ढिंगले जो सवाल आहे। ॾींदो हला साईं, बेपरवाह मालिक ॾींदो। अरे मुंहिंजा मोला हुआ सदा ॿुधी वरिते मूं मवालीअ जी। अरे 5 रुपए ढिंगलो साम्हूं साम्हूं पट ते पियो आहे, मुंहिंजे लाइ तो कंहिंजे लाइ? ॾिसां को आहे त कोन, केरु कोन्हे। बिस्मिल्लाह करे खण मवाली। पैसा ही पानी में आधा लानत हुजे न बा उन माण्हूअ ते जहिड़ो थुलो घाटो खंगारो पट ते उछलाए छॾियो। पैसा ही पाणीअ में घोड़ा चाचा छा तो ॾिठो ने? छोरा ॻाल्हि कंहिंसां न कजे, जुतरा कंध किराए विझंदोसीं। ॾिठई छा? अरे कहिड़ी सोन जी देग पटड़ा लॻी अथमि। अबा नुभागर माण्हू जा कम ॾिस, खंगारो बि नुभागे अहिड़ो घाटो थुलो मतारो पट ते था उछली न, मूं सम्झो त 5 रुपए ढिंगलो पट ते पियो आहे। अबा मुंहुं जो हथ विझण, मुंहिंजो कारो मुंहुं दांगी मां थियण को ॾाढा। अस्सलाम वालेकुम दोस्तों, यकीनन तव्हांखे असांजो ही नंढड़ो आइटम ज़रूरु पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो हुजे त असांजी हिमत अफ़ज़ाई करियो। तव्हांजी हिमत अफ़ज़ाई असां ग़रीब फ़नकारनि जा हौसला वधाईंदी आहे। हिमत अफ़ज़ाई लाइ असांजे चैनल MS खे सर्च करियो, असांजा वीडियोस ॾिसो ऐं हर वीडियो खे लाइक करो, कमेंट्स ॾियो, पंहिंजे दोस्तनि खे शेयर करियो, सब्सक्राइब करियो ऐं सुठो दीदी घंटो ज़रूरु वॼाइयो।